कंप्यूटर जे मुतालिक़ बुनियादी मालूमात। कंप्यूटर जी दिलचस्प दुनिया में दाख़िल थियण खां पहिरियां कुछ बुनियादी मालूमात खां वाक़ुफ़ थियण अव्हां जे लाइ ज़रूरी आहे, जिन जो तफ़सील कुछ पेश कजे थो। नंबर पहिरियों, हार्डवेयर। कंप्यूटर जा उहे मादी हिस्सा जिन खे असां छुही सघूं था ऐं ॾिसी सघूं था, उन्हनि खे हार्डवेयर सॾिजे थो। हार्डवेयर में कंप्यूटर जे मॉनिटर, कीबोर्ड, माउस खां वठी सिस्टम यूनिट में मौजूद नंढा नंढा पुर्ज़ा सभु शामिल आहिनि, जिन जो तफ़सील अॻिते हली ज़रूर कंदासीं। ॿिए नंबर ते अचे थो सॉफ्टवेयर। कंप्यूटर हिकु बरक़ी इलेक्ट्रिक मशीन आहे जेका इंसान जे ॾिनल हिदायतुनि जे मुताबिक़ कमु करे थी। कंप्यूटर खे ॾिनल मख़सूस हिदायतुनि जे मुतालिक़ शयुनि खे सॉफ्टवेयर सॾिजे थो। सॉफ्टवेयर कंप्यूटर जो उहो हिसो आहे जंहिंखे छुही मतिलबु हथ नथा लाहे सघूं, छो त सॉफ्टवेयर कंप्यूटर जे अंदरि बरक़ी लहरनि जी शिकिल में मौजूदु हूंदो आहे। सॉफ्टवेयर दरअसल इंसानी सोच वांगुरु आहे, जंहिंखे महसूस त करे सघिजे थो पर हथ लाहे नथो सघिजे। सॉफ्टवेयर जो मफ़हूम इंसानी जिस्म में मौजूद तकलीफ़ वांगुरु आहे, जंहिंखे सम्झी त सघिजे थो पर ॾिसण में नथो अचे। टे नंबर ते अचे थी डेटा। कंप्यूटर में महफ़ूज़ करण वारे बाक़ाइदा मालूमात खे डेटा चयो वेंदो आहे। मिसाल तौरु कंहिं शख़्स जे नाले जो पहिरियों हिसो या कंहिं शइ जी क़ीमत वग़ैरह कंप्यूटर में मौजूद डेटा कंहिं बि शिकिल में थी सघे थी। मिसाल तौरु मतन, अदद, आवाज़ या तस्वीरूं वग़ैरह। डेटा खां पोइ ॻाल्हि अचे थी मालूमात यानी इंफॉर्मेशन। कंप्यूटर में मौजूद बाक़ाइदा डेटा खे कंप्यूटर जे मख़सूस मालूमात सॾियो वञे थो। मिसाल तौरु कंहिं शख़्स जो मुकमिल नालो या ईमेल एड्रेस वग़ैरह। इन्हनि सभिनी शयुनि खां पोइ अचे थी ॻाल्हि डिफ़ॉल्ट यानी तयशुदा। कंप्यूटर में डिफ़ॉल्ट माना तयशुदा मां मुराद कंहिं सॉफ्टवेयर जी सेटिंग हूंदी आहे जेका उन जी शुरूआत करण वक़्तु अज़ ख़ुदि ज़ाहिर थींदी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में डिफ़ॉल्ट सेटिंग कंहिं बि सॉफ्टवेयर जी शुरूआती सेटिंग हूंदी आहे। डिफ़ॉल्ट सेटिंग खे अव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ तब्दील बि करे सघो था। आम ज़िंदगीअ में हिन जो मिसाल कुझु हीअं आहे। अगरि अव्हां कंहिं दुकान तां बाल पेन वठण वञो था ऐं उन जो कलर नथा ॿुधायो त दुकानदार जे ज़हन में जेको पहिरियों कलर ईंदो उहो नीरो आहे ऐं दुकानदार अव्हां खे नीरे रंग जी पेन ॾींदो। हीउ बाल पेन जो डिफ़ॉल्ट कलर आहे। कंप्यूटर छा खे थो सॾिजे? कंप्यूटर हिकु अहिड़ी इलेक्ट्रिक मशीन आहे जेका इंसान जे ॾिनल हिदायतुनि ऐं मालूमात ते अमल कंदी आहे ऐं नतीजो यानी आउटपुट मुहैया करण सां गॾु आउटपुट डेटा खे स्टोर यानी ज़ख़ीरो बि कंदी आहे। यादि रखो, कंप्यूटर पंहिंजे तरफ़ां कुझु बि नथो करे जेसीं ताईं उन खे कंहिं अमल करण लाइ इंसान जे तरफ़ां का हिदायत न ॾिनी वञे। कंप्यूटर में बुनियादी तौरु 4 अमल मौजूदु हूंदा आहिनि जेकी ही आहिनि। नंबर 1 इनपुट, नंबर 2 जारी अमल यानी प्रोसेसिंग, नंबर 3 आउटपुट, नंबर 4 ज़ख़ीराकारी यानी स्टोरेज। उन्हनि 4 बुनियादी अमलनि जो तफ़सील कुझु हीअं आहे। नंबर 1 इनपुट। इंसान जे तरफ़ां कंप्यूटर खे ॾियण वारी हिदायत या दाख़िल करण वारी डेटा खे इनपुट चइजे थो। यादि रखो, कंप्यूटर इंसानी ज़बान नाहे सम्झंदो, बल्कि कंप्यूटर पंहिंजी मख़सूस ज़बान सम्झंदो आहे, जंहिंखे मशीन लैंग्वेज या मशीन ज़बान सॾिजे थो।
असां कंप्यूटर खे पंहिंजी ज़बान में हिदायतूं ॾींदा आहियूं, जेकी कुझु ख़ासि प्रोग्रामनि जे ज़रिए मशीनी ज़बान में मुंतक़िल थी कंप्यूटर ताईं पहुचंदी आहे ऐं कंप्यूटर उन जे मुताबिक़ अमल कंदो आहे। कंप्यूटर इनपुट जी मिसाल में डेटा, एप्लीकेशन या प्रोग्राम, हुकुम वग़ैरह ॾींदड़नि जो रद्द अमल शामिल आहे। हिते असां ज़िक्र कंदासीं इनपुट जे इस्तेमाल जा थींदड़ औज़ार यानी डिवाइसिस। कंप्यूटर में हिदायत या डेटा दाख़िल करण जे ज़रियनि खे इनपुट सॾिजे थो। कुझु ख़ासि इनपुट डिवाइसिस जो तारफ़ कजे थो जेकी सभ खां वधीक इस्तेमाल थींदड़ आहिनि। कीबोर्ड। कीबोर्ड कंप्यूटर में इनपुट डेटा करण जे लाइ सभ खां वधीक इस्तेमाल थींदड़ डिवाइस आहे। कंप्यूटर खे अक्सर ॾियण वारियूं हिदायतूं कीबोर्ड जे ज़रिए ई ॾिनियूं वेंदियूं आहिनि। उन्हनि जो राब्तो कंप्यूटर जे अंदरियन डिवाइसिस सां हूंदो आहे। जॾहिं अव्हां को बटन प्रेस कंदा आहियो त कंप्यूटर उन बटन मुतलिक़ कम सर अंजाम ॾींदो आहे। उन खां पोइ अचे थो माउस। कंप्यूटर खां पोइ इनपुट जे लाइ ॿिए नंबर ते सभ खां वधीक इस्तेमाल थींदड़ डिवाइस माउस आहे। माउस खे इस्तेमाल कंदे कंप्यूटर स्क्रीन ते मौजूद तीर जो निशान यानी कर्सर खे हरकत ॾिनी वेंदी आहे। माउस जी मदद सां कंहिं प्रोग्राम या मेन्यू खे मुंतख़ब कयो वेंदो आहे या खोलियो वेंदो आहे ऐं कंप्यूटर स्क्रीन ते मौजूद कंहिं शइ जी जॻह बि तब्दील करे सघिजे थी। इहो सभु कुझु माउस जे मदद सां ई थी सघे थो। माउस जे मथां खाॿे ऐं साॼे पासे ॿ बटण लॻल हूंदा आहिनि, जिन मां खाॿे पासे वारे बटण कंहिं प्रोग्राम या मेन्यू खे मुंतख़ब यानी सिलेक्ट करण या उन खे खोलण जे लाइ इस्तेमाल कबो आहे ऐं साॼे पासे वारे बटण खे क्लिक करण सां हिकु मेन्यू खुलंदो आहे, जंहिं जी मदद सां मुख़्तलिफ़ कम सर अंजाम ॾेई सघिजनि था। माउस जे ज़रिए सिंगल क्लिक या क्लिक जो मतिलबु कंहिं बि शइ ते कर्सर खणी वञणु ऐं हिकु दफ़ो खाॿे पासे वारो बटण दॿाइणु आहे ऐं डबल क्लिक मतिलबु खाॿे बटण खे 2 दफ़ा दॿाइणु आहे। माउस जे ॿिन्ही बटणनि जे विच में हिकु व्हील लॻल हूंदो आहे, जंहिं जी मदद सां कंहिं डॉक्यूमेंट्स या कंहिं वेबसाइट जे सुफ़े खे हेठि मथे कयो वेंदो आहे। माउस जी मदद सां कंप्यूटर में कमु करणु निहायत आसान थी वेंदो आहे। उन खां पोइ इनपुट डिवाइस में अचे थो स्कैनर। स्कैनर भी हिकु ख़ासि मुफ़ीद इनपुट डिवाइस आहे। अगर अव्हां कंप्यूटर में पंहिंजी का तस्वीर या डॉक्यूमेंट्स ट्रांसफ़र करणु चाहियो था त उहो स्कैनर जी मदद सां ई कंप्यूटर में दाख़िल थींदो। स्कैनर तस्वीर जो अक्स वठी बरक़ी लहरनि जी शिकिल में डेटा कंप्यूटर ॾे मोकिले थो ऐं कंप्यूटर उन बरक़ी लहरनि खे ॿीहर तस्वीर जी शिकिल ॾेई कंप्यूटर जी स्क्रीन ते ज़ाहिर करे थो। अहिड़ो ई इनपुट जो मिसाल हिकु ॿियो बि आहे, जंहिंखे बार कोड रीडर चयो वेंदो आहे। बार कोड रीडर छा आहे? अगर अव्हां कंहिं वॾे स्टोर तां ख़रीदारी करणु वेंदा आहियो त उते अव्हां ॾिठो हूंदो त अव्हां जो बिल कंप्यूटर ते ठहंदो आहे। अव्हां पंहिंजूं ज़रूरी शयूं खणी सेल्समैन वटि वेंदा आहियो ऐं उहो सेल्समैन पाण उन्हनि शयुनि जी क़ीमत नाहे ॾसींदो, बल्कि हिकु डिवाइस कुझु देर जे लाइ उन शइ जे साम्हूं आणींदो आहे ऐं उन शइ जी क़ीमत, नालो वग़ैरह पाण ई कंप्यूटर जी स्क्रीन ते ज़ाहिर थींदो आहे। हीअ डिवाइस असल में बार कोड रीडर हूंदो आहे, जेको उन शइ ते लॻियल कोड खे पढ़ी उन मुतालिक़ मालूमात कंप्यूटर में मुंतक़िल कंदो आहे।
ऐं कंप्यूटर तमामु शयुनि जी क़ीमत जमा करे टोटल कंदो आहे ऐं प्रिंटर जे ज़रिए बिल प्रिंट करे ॾींदो आहे। इन खे बारकोड रीडर चइजे थो ऐं ही बि हिकु इनपुट डिवाइस आहे। उन खां पोइ ॻाल्हि अचे थी जॉयस्टिक। जॉयस्टिक छा आहे? इहा बि हिकु इनपुट डिवाइस आहे। कंप्यूटर न फ़क़ति डॉक्यूमेंट्स ऐं डेटा ठाहिण जे कमु ईंदो आहे, पर उन जे अवां इंतिहाई मज़े सां रांदि बि खेॾी सघो था। जॉयस्टिक हिकु अहिड़ो डिवाइस आहे जेको कंप्यूटर ते रांदि खेॾण जे इस्तेमाल में कमु ईंदो आहे ऐं ही मोबाइल फ़ोन में बटन जी सूरत में इस्तेमालु थींदो आहे। इनपुट ऐं उन जे कुझु डिवाइसनि जे बारे में असां अव्हां खे आगाह करे चुका आहियूं।